इल्म जी कमी हुजे सो इन जे करे जेको हुजे पोइ असां त खणी जेको हुजे मालवंद बि हुजूं बनी ॿारे वारा बि हुजूं पर असां वटि जेको शहूर न हुजे इन जे करे जेको हुजे असां ते इहे ॾुखियायूं ईंदियूं हुजनि तकलीफ़ूं ईंदियूं हुजनि छो पंहिंजे बालकड़नि खे हमेशह सहूर ॾींदा हुजो उन्हनि खे तालीम ॾींदा हुजो ऐं नसनि पतनि खां जेको हुजे असांजा नौजवान जेके हुजनि रगो सॼो ॾींहुं नसनि पतनि में लॻा पिया हुजनि सो असां हथ ॿधी विनती करूं त पंहिंजी ज़िंदगी ईअं ख़राबु न कंदा हुजो नसे पते खे छॾींदा हुजो अॻिते वधण जी कोशिशि कंदा हुजो छो त तव्हां अॻिते वधंदा हुजो त हीअ असांजी धरती जेका हुजे अञा बि सोन थी वेंदी हुजे हुन सां गॾो गॾु चवंदो आहियां त अॼुकल्ह जेके हुजनि ॿारनि जा जेके 9 क्लास ऐं 10 क्लास जा इहे पेपर हलंदा हुजनि हुन सां गॾो गॾु वरी कापी बि जेका हुजे उते जेको नकुल करणु हुजे उहो बि ज़ोर सौर ते हुजे ऐं वरी असां वटि वरी ॾाह चवंदा हाणे उहो कापी उहा कोन रही हुजे न हाणे कापी करे छॾींदा हुजो नकुल करे अॻिते पास थी वेंदा हुजो त अॻिते जेको हुजे अव्हांखे तालीम जी ज़रूरत पवंदी हुजे न पोइ अव्हांखे जेको हुजे पंहिंजी महिनत करणी खपंदी हुजे हुन सां गॾो गॾु इहो चवंदा हुजो त कापी खां जेको हुजे पंहिंजे ॿारनि खे बचाईंदा हुजो तालीम ते उस्ताद खे बि ध्यानु ॾियणु खपंदो हुजे शागिर्द खे बि ॾियणु खपंदो हुजे अब जेतिरी बि तालीम पिरायो सुहिणी पोइ जेको बि कमु हुजे अव्हां हारपोक कंदा हुजो ज़मींदारी कंदा हुजो महिनत मज़दूरी कंदा हुजो मिलंदी हुजे पोइ सुभाणे कहिड़ा भला मास्तर थिया पोइ राधलीअ वांगी हुजो ॿिए जे मथे में हुजो हा रगो राधली वांगे बाक़ी तूं त ॾिसंदो हुजी केॾो काबर न हुजी पर हल खो ढिंगरियूं पास करो बैठो हुजी हा